औरत जेका आहे उहा समाज में जॾहिं इहे सभु कम करे थी त हुन ते ॼण त ॿिटियूं ज़िम्मेवारियूं अची थियूं वञनि। हिकु मर्द एतिरनि ज़िम्मेवारनि खे गॾु खणी नथो हले जेतिरी हिकिड़ा औरत थी हले। त अव्हां समाज में जॾहिं उथो वियो था, खोड़ चैलेंजिस हूंदा, कहिड़ा रवैया अहिड़ा आहिनि समाज जा जेके तव्हांखे मायूस करे छॾींदा आहिनि, ऐं वरी कहिड़ियूं अहिड़ियूं शयूं आहिनि जेके तव्हांखे उत्साहींदियूं आहिनि जंहिंसां तव्हां ही पंहिंजो सफ़र जारियूं रखियूं था अचो? सभ खां पहिरीं तमामु घणी महिरबानी तव्हांजी त मूंखे तव्हां इनवाइट कयो आहे। ऐं उनखां पोइ तव्हांजे सवाल जे तरफ़ जेकॾहिं अचिजे थो त बिल्कुलु तव्हांजी सही ॻाल्हि आहे त मर्द ऐं औरत में इहो फ़र्क़ु आहे त औरत खे जेको आहे सो तमामु घणी ज़िम्मेदारियूं मर्द जी बनस्बत जेको आहे सो खणियूं पवनि थियूं। ऐं वर्किंग वुमेन्स जे लाइ डेफिनेटली सम्झो त डबल ज़िम्मेदारी हूंदी आहे त ॿाहिरि जो कमु बि उन्हनि जी जेको पेशावराना ज़िम्मेदारियूं आहिनि उहे उन्हनि सां गॾु वरी घर जूं बि बदकिस्मती सां सम्झो जंहिं मुआशिरे में असां रहूं था पिया उते हिकिड़ो अणबराबरी वारो जेको सिलसिलो आहे उहो राइज आहे। ऐं मेल डोमिनेंट सोसाइटी जे करे घर जूं ज़िम्मेदारियूं तक़रीबन सम्झो त औरत जे मथां ई हूंदियूं आहिनि। त इहो यकीनन हिकिड़ो बिटो पोरियो मां चवंदमि त आहे औरत जे लाइ। ऐं पर उन जे बावजूद बि उहा बख़ूबी उनखे निभाए थी, पर उन में जेका शइ कंप्रोमाइज़ थिए थी उहा उनजी पंहिंजी शख़्सियत डेफिनेटली जेको आहे थिए थी, जंहिंजा असर उनजी जिस्मानी सिहत ते बि पवनि था, उनजे ज़हनी सिहत ते बि पवनि था पिया। मुंहिंजे लाइ जेकॾहिं तव्हां जीअं पुछो था या मुंहिंजी ऑब्ज़र्वेशन जे हिसाब सां हिकु वर्किंग वुमेन ऐं जेका उहा माउ बि आहे, घर जूं ज़िम्मेदारियूं बि आहिनि, ॿारनि जूं ज़िम्मेदारियूं बि आहिनि ऐं प्रोफेशनल लाइफ में बि आहे, त उन जे लाइ चैलेंजिस तमामु घणा आहिनि। ऐं मायूस कंदड़ रवैया जेके आहिनि उहे जेकॾहिं ॾिठा वञनि त आम तौर ते शायदि पर्सनली मुंहिंजे लाइ एतिरा घर में न आहिनि, पर ॿाहिरि जे हिसाब सां आहे त औरतुनि खे जेको आहे ओतिरो स्पेस नथो मिले पियो, फ्रीडम ऑफ वर्क नथो मिले, न उन्हनि खे सम्झो त हिकिड़ो जीअं पे स्केल वारो हूंदो आहे त उनखे रेम्यूनरेशन या उन्हनि जा जेके चार्जिस आहिनि कम जे अगेंस्ट पघार खणी जंहिंखे असां चऊं त उहा बि मर्दनि जी निस्बत औरतुनि खे घटि मिले थी पई। उन खां अलावा वर्क हैरेसमेंट जा मसइला जेके आहिनि उहा वर्किंग वुमेन जॾहिं ॿाहिरि निकिरे थी त उनखे फेस करणा पवनि था, उनखे ओतिरो स्पेस नथो मिले। डेफिनेटली स्ट्रगल जेका आहे मर्द जी निस्बत प्रोफेशनल लाइफ में उहा घणो करे थी। ऐं मूंखे बि यकीनन उन्हनि मां केतिरा ई जेको आहे सो मसइला जेके आहिनि उन्हनि मां गुज़री आई आहियां हिन वक़्त ताईं। ऐं हिन वक़्तु बि कुझु अहिड़ा चैलेंजिस आहिनि, मिसाल जे तौर ते जेको घणो चैलेंज अचे थो त जेकॾहिं तव्हां हिकिड़ी लीड पोज़ीशन ते आहियो, कंहिं मैनेजमेंट जी पोज़ीशन ते आहियो या अहिड़ी पोज़ीशन ते आहियो जिते मर्द औरतुनि सां गॾु मर्द बि तव्हांजे अंडर सुपरविजन जेको आहे सो अचनि था पिया, त उन जाइ ते काफ़ी सारा मर्द वर्कर्स या तव्हांजा सबऑर्डिनेट्स जेके आहिनि मातहत उन्हनि जो रवैयो जेको आहे उहो एक्सेप्टेंस वारो न हूंदो आहे। अक्सर उहे फीमेल लीडरशिप खे जेको आहे सो उन नमूने सां वेलकम नथा कनि या क़बूल नथा कनि उनजी इंस्ट्रक्शंस खे, त इहो डिस्करेजिंग हिकिड़ो जेको आहे सो कंपोनेंट आहे पंहिंजी जाइ ते औरतुनि जे लाइ प्रोफेशनल लाइफ में। एंड मां बि हिन शइ खे जेको आहे फेस कयो आहे काफ़ी जाइनि ते। ऐं उत्साहींदड़ ॻाल्हि जेका आहे मुंहिंजे लाइ इहा आहे त मां हमेशह इहो सोचींदी आहियां एज़ एन इंडिविजुअल, पंहिंजे इंसान हुजण जी हैसियत सां, त जॾहिं हिन मुआशिरे में असां आहियूं ऐं जंहिं मक़ाम ते असां पहुचूं था त उन में यकीनन असांजे हिन मुआशिरे जो पूरी सोसाइटी जो जेको आहे सो किरदारु आहे ऐं उन्हनि जे कंट्रीब्यूशन सां असां हिन मक़ाम ते पहुचूं था पिया। ऐं मां बि अगरि हिते पहुती आहियां त डेफिनेटली उन में फैमिली, दोस्त अहबाब या इदारा ऐं कम्यूनिटी, इन्हनि सभिनी जो हथु आहे पंहिंजी जाइ ते, तमामु अहम किरदारु आहे। त उत्साह मुंहिंजे लाइ इहो हूंदो आहे त जेकॾहिं ऐं हिकिड़ी ज़िम्मेदारी मां महसूसु कंदी आहियां त अगरि मां कुझु सिखियो आहे हिन मुआशिरे मां ऐं अहिड़े सम्झो त एनवायरमेंट मां निकिरी करे मां हिते आई आहियां, सम्झो हिकिड़ो पोइते पियल इलाइक़ो, पुठिते पियल ॻोठु जितां जूं छोकिरियूं कॾहिं न पढ़ंदियूं हुयूं, पर उतां जेकॾहिं निकिरी मां हिन जाइ ते पहुती आहियां हींअर जो सिंध मूंखे बख़्तावर मंसूर जे नाले सां सुञाणे थी, या सम्झो त कंहिं जाइ ते थोरो घणो कंट्रीब्यूशन जेको आहे उहो लेखियो वञे थो, त हिकिड़ो मुंहिंजो फ़र्ज़ु जेको आहे थिए थो त अगरि मां कुझु करे सघां थी, जेकॾहिं मुंहिंजे वस में कुझु आहे त मां उहो मुआशिरे खे जेको आहे सो ॾेई सघां ऐं वापसि करे सघां। इहो असां सभिनी जो ई फ़र्ज़ु आहे त जॾहिं असां वठूं था त असांखे ॾियण जी अप्रोच बि जेको आहे सो रखणु घुरिजे। ऐं उत्साह हमेशह मुंहिंजे लाइ जेको आहे उहो यंग जनरेशन ऐं ॿार रहिया आहिनि जेको की सम्झो त मुस्तक़बिल बि आहिनि असांजो,
त उन हिसाब सां उन्हनि जे लाइ हमेशह खां मां कोशिशि कंदी रही आहियां त जीअं मुंहिंजे लाइ कोशिशूं थियूं, मुंहिंजे भेनरुनि जे लाइ, मुंहिंजे भाइरनि जे लाइ, त असां वधियासीं पंहिंजे प्रोफेशनल लाइफ में ऐं दुनियावी हिसाब सां अगरि ॾिसूं, मुआशरे जे हिसाब सां ॾिसूं त पंहिंजियुनि ज़िंदगियुनि में हिकिड़ी कामयाबु प्रोफेशनल लाइफ बि पर्सनल लाइफ बि गुज़ारे रहिया आहियूं। त साॻे ई नमूने सां जेको आहे कुझु न कुझु मां कयां त जीअं उहे ॿार जिन खे ॿिया मौक़ा नथा मिलनि पर जेतिरो मुंहिंजे तरफ़ां थी सघे थो त उहो ज़रूरु मूंखे करणु घुरिजे।